गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। कम खराब थी वियो नसरू। शाहजीअ खे बि हाणे ई अचणो हुयो। साहब छा कंदो शाहजी? हरण जहिड़ो हरण जहिड़ो शाहजी। नसरू जेकॾहिं छोरीअ न कुझु कुझु त शाहजीअ मां सफ़ा फासी वेंदासीं, पोइ ख़ैर मुंहिंजो बि कोन थींदो। छोरी थी कुझे जेकॾहिं इन कच्छ वारीअ खे कारतूस न ठोकियोमांसि न त मुंहिंजो नालो बि नसरू न आहे। ॿुधाए शमी, तोखे कंहिं अगवा कयो? साहब, मां दुनिया जे ताननि तुनकनि खां लिखी माइटनि वटि वई हुयमि। मूं वटि ॿी का वाह न हुई। कूड़ थी हणी कंहिंजे दॿा में थी बयान ॾेई रही आहीं, कंहिं ई साइ थी। ॿुधाए मूंखे, कंहिंखे बि बख़्श न कंदुसि। न साहब, मूंखे कंहिं बि हिसायो कोन्हे। जॾहिं हुन आवारा रंग सां झगड़ा पे कई, सवाई मूंखे तमाम घणी सज़ा मिली आहे। वधीक सज़ा हाणे नथो करे सघां मां। हाणे त घर बि मूंखे खाइण नथो अचे। कुझु सम्झण जी कर। मां सभु सम्झो वेठी आहियां। जी अदा तड़े बि कढियो न त इहो सम्झी छॾ तोॾे कोन ईंदसि। छप्पर अॾे किथे वञी ॿाहिरि वेहंदसि, पोरियूं करे पंहिंजी धीउ पढ़ाईंदसि, तोॾे कोन ईंदसि। अयाणी नथी सभाई, अयाणी नथी। मां तुंहिंजो निकाह ॿधो मुड़ुस आहियां। मां तोॾे मिंथ खणी आयो आहियां। उथी उथी घर हलूं। ज़फर, इहो सम्झी छॾ त सभाई ऐं अज़रा तो लाइ मरी वयूं ऐं तूं असां लाइ। उथी उथी हाणे चल तो थी। ॾिस सभाई, मां तोॾे आख़िरी भेरो आयो आहियां। मूंखे नाराज़ न कर। ज़फर, तुंहिंजो मुंहिंजो ठाव कोन थींदो। हाणे त छा क़यामत ताईं। ॾिस सभाई, जेकॾहिं तुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे न त पोइ चङाई ॿिन्ही लाइ कान थींदी। मूंखे त सिर्फ़ अफ़सोस अज़रा जो आहे त अज़रा ॿिनि पुड़नि जे विच में पीसिजी रही आहे। ॿिनि पुड़नि में पीसिजी रही आहे। केॾो पे झड़े मांस तिने शमीअ जो पीछो छॾ मुड़ियो ई कोन। दरबदर कंहिं जाइ जो, पाण बि दरबदर, असांखे बि कयईं। आज़ार जी ज़िंदगी आहे। असांजी इज्जतुनि खे थाणनि ताईं पहुचाई। अदा मां इन सां असांजी इज्जतूं वधंदियूं, अमर जो मान वधंदो, बाबे जे कबर जी लज बचंदी, मुंहिंजे पतिके खे फर लॻंदा। हा ॿुधा अदा, तव्हां मूंखे आख़िर जीअण छो नथा ॾियो? मुंहिंजा रस्ता छो था बंदि कयो? मां तव्हां ते बार न आहियां। मां त दर्द जो हिकु समुंड लताड़े तव्हां सां मिलण आई आहियां। तव्हां सभिनी जी अखियूं आख़िर मुंहिंजे लाइ सेल जा कंडा छो थी पिया आहिनि? मां त मोहबत कई हुई, को ॾोह त न कयो। छा मोहबत करण गुनाह आहे? किथे आहे तुंहिंजी मोहबत? किथे आहे उहो? पैदा करनो उनखे। इन ॿार जे नाले चवे त हीअ मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजो जिगर आहे। अड़े न्याणियूं त रहमत थींदियूं आहिनि। कहिड़ी न्याणी आई जे असांजे घर में सिलसिलो पैदा कयो? दर्द मिलिया, दुख मिलिया, सूर मिलिया। चईस ही ख्वारी जो खानो पंहिंजे मथे ते खणे, असांजे मथे ते न आणे।
छालाए चप सिबिया थई उडेड़ पंजा चप कठ बदे वात मा थागा तो ख्वारी जो खारो हिता खण खण ख्वारी जो खारो ऐं हली वञे था वञ अरे रे चवी छातो करी अरे वो ॾिस मसत पुलिस जे मसलन में निकिरी आई आहे ऐं तूं चल तू सिर्फ मुझे दोस्त आई अरे मुझे जिगरी यार है मुझे घर के मामले में तुझो कुछ भी न वने शमी तो के चयमन खणी गुनाह जो गंत चयम तो के उधई ना ही तुझो घर रुगो कोना है मुझो भी घर आ मुझो भी मुझे अबे जो घर आ ही नवी दसमा अबे जो घर आ ॾाढी इज्जत रखी थई अबे जे घर जी मान रखियो थई असां जो हां अल्लाह माचवानी ने बारे करने लागे इने मासूम जो करे दो शमी चित्ता आई अब मुखे खबर आ किथा आई आई ओडा तो के वणो पवंदो हली वणोडा नवी दस छा कर दे मुखे बुधाए अभी दिया तू दिया वणो कमीरी लड़ाई न कर वन असा जे घर में तुझे ला सब दरवाजा बंद छड़ अल्लाह तू केड़ा अल्लाह वडो आयो आसरा जो हमदर्द सजी जिंदगी सूट नहीं ऐं हाणे आयो पंहिंजो करण ज़फर खान पर अमी उन गलत छा चयो माट कर छोरी वञी थी रग कढंदी अड़े बंद फाउनन वट छा वई सजी उन्हनि जी थी वई तोखे केड़ी खबर आसरा तोखे केड़ी खबर त मु छा सटो आ का औरत पंहिंजे मुड़स खे ॿिए खे सां बर्दाश्त नथी करे सघे ऐं तूं अञा चईं थी तोड़े छा कयो आ निकल बाहर खिखी मच्छी कौन छड़ी तो मैं थप्पड़ कर दिया बाहर निकल बाहर ओहो अम्मा वो भी तो तांखे वठण आयो न परचाइण आयो हुयो तांखे आखिर कावड़ कसुमत खत्म तो थींदी न किन ॻाल्हियुनि ते हाणे हू पशेमान आ हू मुंहिंजो बाबा आहे जीअं तूं मुंहिंजी अम्मा आहे का पशेमानी कोन अथस वडो नाटकी आ मुखा पुछ मूं हुन सां जिंदगी गुज़ारी आ तूं मट करे पढ़ कम कर पांजो छा पढ़ी सघंदसि अम्मा वॾो पढ़ंदसि मां त हिते त हर हिकु पल सोनामी आ हर हिकु ॿियो पल ज़िलज़िलो आ वॾो पढ़ंदसि मां त ठयो हाणे ये किताबी ॻाल्हियूं बंद कर आई आ वॾी पी वांगुर ॻाल्हाइण जहिड़ो पी तड़ी थी जिंदगी आज़ाब करे छॾी अथव ॼण मुंहिंजी का हैसियत ई कोन्हे अरे छाते जी गोड़ कयो दे मुझे दर ते कथी ने कमीने के बाहर हाणे हिते न रहंदी चमातर न रहंदी हिते घणो ॾिठो तम घणो सटो तम अॼु या इहा रहंदी हिन जहान में शमा अरे शर्म कर शर्म पंहिंजा ऐब पाण पे उखाड़ी जॾहिं न मूं दां कई हुई त तव्हां सभिनी मूं ते ठठोलियूं कयूं जॾहिं न अंबनि जूं खखड़ियूं पे चूसाड़ी तॾहिं कुझु कोन्हे हाण सुजागी थी वई जॾहिं साह मां साह पैदा थियो आहे हुन वक़्तु कुही सां त लोक चङो चवई आहे जमादार वाइस न कर तुझो छा वञे मुंहिंजी भेणा मुंहिंजे बेटी दिया मारियांसि कुहांसि कढांसि मुंहिंजी मर्ज़ी मां चवां थो हलियो वञ मुंहिंजी पनाह में प्यारे खान जी पनाह में पनाह जमादार मां सॼो तर फिटाए छॾींदोसि सॼो तर
खानो ख़राब त तहां जहिड़नि माण्हुनि कयो आहे असांजो। जे कुझऊं त ज़ालिम, जे न कुझऊं त बेग़ैरत। हाँ वॾो गैरत थी पुटई, असुल गैरत वाचुन खां पई गड़ई। खबरदार जो हिन दर ते अची भौंक कई थई, असुल अरन मां कढी छॾींदो अथई। जमादार प्यारो खान मां आहियां और गैरत थो ॾेखारे हिकु ॿार ग़रीब मिस्कीन औरत ते। अड़े ख़बर हुई न त कंहिं खई आहे ऐं किथे पुॼाई आहे, पर उनखे तूं छो चवंदे, छो जो उहो तुंहिंजो बापो आहे। जमादार है सुठो नथो करी। अरे निड़ घट में हथ ॾींदो त मां न सा कढी छॾंदो आहे। अरे जा निकुर निकुर, जमादार जे दर ते अची छो थो करे, निकुर। हे गैरत अची दरनि ते रड़ियूं था कयो, शर्म कोन थो अचनि वाहियातनि खे। सज़ा ऐं जज़ा धणी ॾींदो आहे, इंसान खे कहिड़ी तारीख़। मालिक जे तोखे असांजे घर मोकिलियो आहे, तूं जहिड़ी भई असांजी पंहिंजी आहीं। ग़रीब आबादी हर न्याणियूं असांजूं पंहिंजूं आहिनि। हे घर तुंहिंजो आहे, तुंहिंजे अबे जो आहे। तूं वेठी मज़ाक कर, तोखे केरु रोकींदो? असलम जा पी, ही तू छा थो करी? रो रुलियल छोरी जेके पंहिंजनि बि पंहिंजो न कयो, हुनखे तूं वठी घर आयो हैं? माण्हू असांखे थुकूं कोन हणंदा। ज़रीना, न्याणी सत क़ुरान हूंदी आहे। जे दर लंघे आई आहे त प्यारे जो वड़ न आहे त हुनखे घर मां लोधे कढे। अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, तूं हुन न्याणी जे लाइ ईअं थी वेठी चई? पर प्यारा, माण्हू छा चवंदा? ॻाल्हियूं थींदियूं राजनि में, असां छो लोड़ियूं पराई आईअ में? ख़ुदा जे वास्ते मां हथ थी ॿधई, कढी न रन खे घर खां ॿाहिरि। हीअ निभागिया निभाग सिभाग माण्हू में न हूंदो आहे ज़रीना। अलाह सभिनी खे सदोरो पैदा कंदो आहे। ॿियनि जे दरनि ते धिका झरण लाइ कोन छॾींदोसांसि। मतां रब रुसी वञे छा खाईंदी? तूं अलाह ते रख। बाक़ी इहो तुंहिंजो जेको अलण आहे न, इहो छा कंदो प्यारे जमादार खे? इन सां पाणे मोह ॾींदुसि। गरीबा